टंडन जिया तेज हयाती। खबरदार खबरदार जो तू शाह ज़मान जे ॻोठ में वियो आई सॼे बेले जा खून ख्वार फाड़े घुराए रखिया मिंट में लामारो ॾेई हलिया वेंदा। बाबा ससु का सवा मां जी कोन सघंदुसि। अॻियां छा ज़मान गुंडा घुराए, फाड़ेल घुराए, बदमाश घुराए, पर मां मुड़ंदुसि कोन। मुंहिंजे जीअरे ससु के ॿिए सां लाऊं कोन लहंदी। इहो मुंहिंजो ज़िद आहे। हिकिड़ा मजना दिल त्रीअ ते रखे पंहिंजे महबूब जे कदमनि में रखंदा आहिनि, पर ही मजनू पंहिंजो सिर त्रीअ ते रखे ससुए खे हासिल कंदो। मां तोखे मौत जे मुंहं में वञण कोन ॾींदुसि ऐं मां कोन मुड़ंदुसि बाबा, छो जो तूं त छा, पर मौत बि मूंखे रोके कोन सघंदी। शाह ज़मान जा इहे अॾल कोट मां किराईंदुसि। मां मुड़ी वञ बहादुर ख़ान, मुड़ी वञ। खसके जी करे जान जो दुश्मन न थी। बाबा साईं, बाबा साईं, मुंहिंजी जान त ससु ई आहे बाबा साईं। मुंहिंजे लाइ त ॿिन्ही तरफ़नि खां मौत। जेकॾहिं ससुई जी शादी रोकाइण लाइ जमाल खे तो मारिया तॾहिं मां मरंदुसि, ऐं जेकॾहिं ससुई जी शादी जमाल सां थी वञे त पोइ बि मां ई मरंदुसि। इन करे बहितर इहो आहे त मां जमाल खे मारे ससुई जी शादी रोकियां। घटि में घटि इहो त अहसासु हूंदो त मूं कोशिशि त कई। तोखे तुंहिंजे हिन जज़्बाती फ़ैसिले ते पछताइण जो मौक़ो बि कोन मिलंदो। करे जो सरदार शाह ज़मान मुंहिंजी औताक ते अची मूंखे धमकियूं ॾेई आहे। इन करे मां ॼाणा थो त इहो सरदार शाह ज़मान ॾाढो सितीरो आहे। करे हुन वॾा इंतज़ाम कया हूंदा। तूं ई न पहिरें जमाल ताईं कोन पहुची सघंदे। माठड़ी करे वेही रहो। नामुकाबले जे मां जमाल खे खटण कोन ॾींदुसि बाबा साईं। मां विढ़ंदुसि, मरंदुसि या हारींदुसि, पोइ आर या पार। दादा साहब, मां ॿुधो आहे त शाहज़ेब ख़ान जो कातिल गुलज़ार अव्हां वटि कैद आहे। हा, मुंहिंजी कैद में आहे। त पोइ गुलज़ार कानून जो मुल्ज़िम आहे, उनखे मुंहिंजे हवाले कयो। हाँ सुबेदार, हाँ गुलज़ार मुंहिंजो ॾोह ई आहे। कंहिं बि क़ीमत में, कंहिं बि हाल में मां तुंहिंजे हवाले न कंदुसि। सरदार साहब, अव्हां मोतबर माण्हू आहियो, सतराजी सरदार आहियो। मां तव्हां वटि हली आयो आहियां। तव्हांजी समाज में इज़त आहे, इन करे मां तव्हांखे थाणे ते नाहे घुरायो। सुठो अथव त कानून खे हथ में न खणो। सुबेदार सुखिया, गुलज़ार मुंहिंजो ॾोहारी आहे, मुंहिंजो। हिनखे सज़ा बि मां पाण ॾींदुसि। सरदार साहब, जेकॾहिं हितां जा शहरी पंहिंजा फ़ैसिला पाण कंदा, पोइ सरकार ही थाणा ऐं ही कोर्टूं छो लॻायूं आहिनि? गुनहगार खे सज़ा ॾियणु अदालत जो कमु आहे। मां पंहिंजे राज जो पाण कानून आहियां। सतराजी सरदार शाह ज़मान आहियां। हुनखे सज़ा बि मां पाण ॾींदुसि। मुंहिंजो कानून ॾींदो सज़ा, तव्हांजो कानून न। सज़ा ऐं जज़ा मां पाण ॾींदो आहियां। मां सरदार साहब, अव्हां जा इहे लफ़्ज़ अदारी जे ज़िमरे में था अचनि। सोचे सम्झी ॻाल्हायो। इहो न भुलायो, तव्हांजे साम्हूं इन हद जो मुआफ़िल वेठो आहे। सरदार साहब, इहे न थिए जो मां विसारे वेहां। अव्हां मुंहिंजा महिरबान आहियो। उन खां अॻु ई गुलज़ार मुंहिंजे हवाले कयो। हू कानून जो मुजरिम आहे, न त वॾो ममण मचंदो। ॻाल्हि त ॿुध सुखिया, तूं मूंखे धमकी ॾियण आयो आहे? न सरदार साहब, इहा धमकी न आहे। 24 कलाकनि जी तव्हांखे मोहलत थो ॾियां, पोइ कानूनी कार्रवाई।
ॾेस दरिया ख़ान, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, छा मुंहिंजे भाउ शमू जो खून ईअं लुड़ी वेंदो? शमशाद बेगम तोखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, इंसान इंसान सां भली इंसाफ़ न करे, पर अल्लाह सां इंसान सां इंसाफ़ न करे। अॼु न सुभाणे इहो बहादुर बि तुंहिंजे हथां न सही त हाशिम जे हथां ई सही। दरिया ख़ान, शमू मुंहिंजो भाउ, बहादुर मुंहिंजो पुटु आहे, मां छा कयां? मुंहिंजे अंदर खे कीअं सुकून मिलंदो दरिया ख़ान? मुंहिंजे भाउ जो कातिल अकेलो बहादुर त न हुयो, इहो तो वारो सालो हाजी शरीफ, इहो बि त कातिल आहे मुंहिंजे भाउ जो। मां इन ते केस दाख़िल कराईंदुसि, इन खे आज़ादु घुमण फिरण त कोन ॾींदी। इन तरफ़ त मुंहिंजो ख़्याल ई कोन हो। असुल कातिल त इहो हाजी शरीफ आहे, जंहिं असांजे घर जो सुकून बर्बाद कयो आहे। शमशाद बेगम, तूं हिन हाजी शरीफ ते केस दाख़िल न कराईंदी, मां पाण हिन हाजीअ ते केस दाख़िल कराईंदुसि। दोसास मारो ई हिकिड़ो हाजी ख़तम। पोइ देर न कर दरिया ख़ान, हाणे जो हाणे वञी इन हाजी शरीफ ऐं उनजे साथियुनि ते केस दाख़िल कराए। ये शेरू वारा बि अहिड़ो गेलींदी सां सची मुंहिंजे पेरनि में। कयां बिस्मिल्लाह कयां। अरे अंबड़े ससुरी आ न? हाँ मासी। ख़ुशि हूंदी आहे, ख़ुशि हूंदी आहे। अरे ॾाढी मलूक थी पईं, नज़र न लॻई, रब बदनज़र खां बचावई। मासी बसरा, बदनज़र खां बचण जी तावीज़ पोइ लिखी ॾिजांइ। पहिरियां मूंखे इहो हिसाब करे ॿुधाए त असांजी शादी ख़ैर ख़ैरियत सां थी वेंदी न? छो न थींदी, ज़रूर थींदी। हाणे तूं फ़कीरियाणी बसरा वटि पहुती आं, तुंहिंजा बुॾल ॿेड़ा बि तार थी वेंदा। वारो कर मासी, हिसाब करे ॿुधाए त बहादुर जे शिर खां जमाल ई मां बची वेंदासीं या न? ससुरी, सदको मुसीबत खे ईअं खाई वेंदो आहे, ईअं साड़े छॾींदो आहे जीअं सुकल काठीअ खे बार। हो ॿुधो कोन अथई मस्जिद में मौलवी चवंदो आहे लाउड में? हाँ मासी, ॿुधो त अथमि। त पोइ बसि सदको कढ त हर मुसीबत दूर। पर मासी, तू हिसाब करे ॿुधाए न त दिल खे तसल्ली थी वेंदी। बसरा जड़ी कचे तड़ी पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वठनि पिया। तो बस ज़ारी ज़ारी वॾी न हू छता छोकिरी तुंहिंजे मथां वॾी न हू। अम्मा ससुई, तुंहिंजा सितारा ज़वाल ते आहिनि। तुंहिंजे ऐं जमाल जे विच में रत जो दरिया थो वहे, दरिया। वॾियूं मुश्किलातूं हिन मां। वाट ते कारा विछूं वेठा आहिनि, अज़दाऊं बलाऊं वेठियूं आहिनि, हज़ारे शैतान वॼ कढियूं वेठा आहिनि। तौबा अम्मा तौबा, मुंहिंजी सारी ससुरी, अम्मा इहो कमु मूंखां कोन थींदो, मूंखां मिठी मां। तौबा अम्मा तौबा तौबा, ज़ारी मुंहिंजी ज़ारी, आहियां त पीर उस्ताद वारी, पर मां तुंहिंजो कमु मूंखां गौरू करो आहे, मूंखां तुंहिंजो कमु। पर मासी, तू कोशिश त करे ॾिस न। अई अम्मा, मूंखे त मरणो आहे छा?
अम्मा मुंहिंजा फ़क़ीर मूंखे मारे छॾींदो मुंहिंजो फ़क़ीर मूंखे। अम्मा मूंखे मरणो न आहे, तुंहिंजे नसीब में निकाह ई कोन्हे। वञ छोकिरी, उथ, हे नफ़्स जा पेर खणी हितां जल्दी ॿाहिरि हली वञ। तरस ने मोटिया छोकरी। मोटिया तू फ़क़ीरन खे मञाया थी। मोटिया अम्मा कम ॾाढो गौरव आहे, जीअ जो जोखो आहे, सिर वञण जो बि ख़ौफ़ आहे। पर ॻाल्हि इहा आहे त तूं न्याणी पेर भरे आई आहीं। असां न्याणीअ खे 7 क़ुरान सम्झंदा आहियूं। तुंहिंजो ख़ाली मोटण मुंहिंजे लाइ सुठो कोन्हे, इन करे सिर विञाईंदसि, तुंहिंजो कमु कंदसि। पर दुनिया में सोन खां वधीक ॿी का शइ कोन्हे। पंहिंजे सिर जे सदको, जमाल जे सिर जे सदको तोखे सोन सदको करणो पवंदो। सोन? मासी पर मूं वटि सोन कोन्हे। अम्मा मुंहिंजा फ़क़ीर था चवनि पिया त कननि में छोकिरीअ खे सोनियूं वालियूं पातल आहिनि। हा मासी, इहे त आहिनि, बि त मां ॼाणी थी। पुट फ़क़ीरियाणीअ जो ज़ोर न अथई, पंहिंजे दिल मन सां ॾे थी त पंहिंजे सिर जो सदको थी ॾे। ससुई पुट कमु तमामु ॾुखियो आहे, मुंहिंजे सिर खे बि जोखो आहे, पर अधो पलियो बि मुंहिंजो भाउ आहे, तूं उन जी न्याणी आहे। अवां इन करे पंहिंजे जीअ खे चोखे में विझी तुंहिंजो कमु कयां थी, पर पक कान थी ॾे। हा इहा पक आहे त कुझु न कुझु तुंहिंजो बचाव ज़रूरु थींदो। बस मासी, वधीक मिड़ई पार त हुजई, मां मरां त भले मरी वञा, पर मुंहिंजी जमाल खे कुझु बि न थिए मासी। अम्मा मुंहिंजी धीअ, मुंहिंजी भाइटी, मां तोखे चयो न त मां सभु कमकारियूं छॾे जीअ जोखे में विझी कोशिश जारी थी रखां। इंशाअल्लाह तुंहिंजे जमाल खे कुझु न थींदो ऐं अची तोसां मिलंदो बि। चङो मासी, हाणे मां हलां थी, वधीक पार त हुजई। रखलाते तूं न्याणी आहे, तुंहिंजे करे इहे तकलीफ़ूं सभु सिर ते सहंदासीं। जंहिंजो रब तंहिंजो सभु। वाह 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 वाह, जिते जहालत हूंदी उते असां जहिड़ा मरंदा ई कोन। पाए बसरा पाए, वाह वाह, बसरा कचे हुजे जा पके, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया, मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। कहिड़ियुनि सोचनि में घुमी हाजी शरीफ़? शेरू, जॾहिं बहादुर मूंखे हथ खां वठी पंहिंजी हवेली खां ॿाहिरि कढी छॾियो, हुन ॾींहं खां वठी ही दिलि मुंहिंजी टुटल अथई। शेरू, ही दिलि मुंहिंजी टुटल अथई। मूंखे त सफ़ाई जो मौक़ो पेश करणु कोन ॾिनई।
कॾहिं कॾहिं ग़लति फ़हमियूं बि हक़ीक़त खां वधीक मज़बूत थी साम्हूं ईंदियूं आहिनि शरीफ़। यार मां त दरिया खान खे कोन माण वियोसि, मां त इन शमशाद खे माण वियोसि, पर इतफ़ाक़ सां उते दरिया खान हिकिड़ो ई सुतल हो ऐं उते इहा शमशाद मौजूद कान हुई। ऐं बहादुर बचे इहो सम्झो त मां दरिया खान खे माण आयो आहियां। फिक्र न कर हाजी शरीफ़, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। मां बहादुर खे सम्झाईंदुसि। न शेरू न, जेको थियणो हो सो थी वियो, गंज थी वियो, घणो कुझु थी वियो। हिन टुटल दिलि खे हाणे टाको कोन लॻंदो टाको। बसि तूं बहादुर खे कुझु बि न चइजांइ। त पोइ हाजी शरीफ़ गुलज़ार लाइ सोच। गुलज़ार खे दिलावर खंभे खणी वियो आहे, अलाए ज़िंद आहे भला न। शेरू, गुलज़ार मुंहिंजे जेल जो यार आहे, उन जी हयाती बचाइण जे लाइ मां वॾा वस कंदुसि। पोइ नसीब गुलज़ार जो। त पोइ सोचते न सरदार सां कीअं विढ़जे। शेरू, सरदार सां सिधो सौ विहण नामुमकिन आहे। सरदार सां विहण जे लाइ कंहिं वॾी ताक़त जी ज़रूरत आहे, कंहिं वॾेरे जी ज़रूरत आहे असांखे। त पोइ हलूं था बंगुल ॾे। पर बंकुल त असांजो दुश्मन आहे शेरू। भली दुश्मन हुजे, पर कुझु ॾींहं मां हुन सां गॾु रहियो आहियां, मां पाणी हुनखे राज़ी कंदुमि। त पोइ ठीकु आहे, तूं अॼु ई कम सां लॻी वञ। ठीकु आहे शरीफ़, मां अॼु ई बंगुल सां मिलां थो। रेज़र पंहिंजो चांहि पीअंदो या थधो? तव्हांजी वॾी महिरबानी सूबेदार साहिब, चांहि जी तकलीफ़ न कयो। भला ॾियो ख़बर कीअं अचनि थियो आहे? सूबेदार साहिब, मां शमूअ जे एक्सीडेंट जे मामले में तव्हां सां मिलण आयो आहियां। सुठो थियो जो रहीस तव्हां पाण अची विया, न त मां तव्हां ॾे अचण वारो हुयुसि। मां हाणे थोरी देरि अॻु में शमू जो केस पढ़ियो आहे ऐं शमू जी पोस्टमार्टम रिपोर्ट पिणु ॾिठी अथमि। त पोइ छा थो सम्झी सूबेदार साहिब, तव्हांजी जांच किथे पहुती? रहीस, पोस्टमार्टम रिपोर्ट जे मूजिबि शमू जो हादसो न, शमू खे क़त्ल कयो वियो आहे। तव्हां ठीकु था चओ सूबेदार साहिब, मूंखे पाण ख़बर पई आहे त शमू जो एक्सीडेंट महज़ हिकु एक्सीडेंट न हो। रहीस, पोस्टमार्टम रिपोर्ट में लिखियल आहे त शमू ते तशद्दुद जा वाज़े निशान हुया ऐं संदसि बाह ते रसम जा निशान बि हुआ। इन मां लॻे थो त हुनखे मारण खां अॻु में किथे ॿधी तशद्दुद करे ऐं बाद में गाॾी या एक्सीडेंट वारो ड्रामो रचाए शमू खे क़त्ल कयो वियो आहे। तूं ठीकु थो चवीं सूबेदार साहिब, त इहो कमु शेरो ऐं हाजी शरीफ़ कयो आहे। तूं हाणे हीअं कर, पक्की रिपोर्ट दर्ज कर त शमूअ खे हाजी शरीफ़ ऐं शेरो क़त्ल कयो आहे। इन लाइ फरियादी मां पाण बि आहियां ऐं मुंहिंजी ज़ाल बि आहे। ठीकु आहे रहीस, मां पक्की रिपोर्ट ठाहे ऐं छापा हणणु शुरू थो कयां। इहो शेरू ऐं शरीफ़ ॿिनि ॾींहंनि जे अंदरि लाकअप जे अंदरि हूंदा। ओ इहे हाणे इन्हनि ॿिन्ही खे ॾे लामारो ई हिकिड़ो ख़तमु। हाणे मां हलां थो। ठीकु आहे, महिरबानी। ही ॿई वॾा ॾुआरी आहिनि, हिकिड़े हिकिड़े 7-8 खून थियल आहिनि ऐं हिननि जी नज़र उकाब खां बि तेज़ आहे ऐं ही सुई खां बि गुसण वारा न आहिनि। अच्छा ॾिसो, तोवारनि हमराहनि जी ख़बर त मैदान में पहुची, फ़िलहाल त ॻाल्हियूं ई थी सघनि। ॾिस, मैदान अहिड़ो मारींदासीं सरदार शाहज़मान जा 7 ई राज यादि कंदा। ॾिस, हिन मच्छर खे मारण लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां। तव्हांजा संगत खे तकलीफ़ ॾिनी आहे। दोस्त, खुले शिकार करण जो मज़ो ई पंहिंजो आहे, पर हीअ असांजो शिकार बिरड़ में लिखियल आहे। पहिरियां हिनखे बिरड़ मां ॿाहिरि कढणो पवंदो, पोइ हिन जो शिकार थींदो। इन करे सॼी संगत खे तकलीफ़ ॾिनी अथऊं। ऐं हिन बिर ते सरदार शाहज़मान जा तोपजी पहिरो ॾेई रहिया आहिनि।
इन करे असांजो शिकार काफ़ी मुश्किल आहे। हर हाल में हर क़ीमत ते इन जमाल खे शादीअ खां पहिरियां मारणो आहे, छो जो मां इहो नथो चाहियां त ससुअ खे केर बि मुंहिंजे नाले खां सिवा सॾु करे या ससुई कंहिं ॿिए जी थिए। न, ससुई सिर्फ़ मुंहिंजी आहे, मुंहिंजी। वैसे तव्हां फिकर न कयो, हिन जमाल खे शादी खां अॻु ई मारींदासीं। जंहिं बि दोस्त सभ खां पहिरियां इहो कमु कयो, मां हुनखे 10 लख रुपया ॾींदुसि। पर जेकॾहिं सॼी संगत गॾु थी इहो कमु करे थी त पोइ मां हर कंहिंखे 5 लख रुपया ॾींदुसि। वैसे ही मुंहिंजा दोस्त आहिनि ऐं दोस्ती में आया आहिनि। हिननि खे पैसनि जी लालच न ॾियो, छो त दोस्तनि जो दोस्त ऐं दुश्मननि जो दुश्मन आहे। दोस्तो, इहा लालच न पर इनाम आहे। इनाम हक़दार खे मिलणु घुरिजे। ऐं इहे आराम कयो। दोस्तो, संगत घटि कयो। ठीकु आहे, अचूं सां।